न न अहिड़ी का बि त ॻाल्हि कोन्हे। अजीब ॻाल्हि आहे, निहारो बि पिया ऐं पोइ चओ था त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। लॻे थो त मां भुलियो आहियां। भुलिया आहियो? बाय द वे आऊं फरीदा ई आहियां। हा हा, अव्हां ई मिस फरीदा ई आहियो। पर वरी छा? भुलिजा इन लाइ पियो त अव्हां खे जॾहिं साहब सॾु आयो त तव्हांखे ॿिए रंग जा कपिड़ा पहिरियल हुया, ऐं जॾहिं तव्हां मोटी आया आहियो त तव्हांखे ॿिए रंग जा कपिड़ा पहिरियल आहिनि। परवेज़ साहब, अव्हां वाकई भुलिया आहियो। इहा त कालो की ॻाल्हि आहे। कालो की ॻाल्हि? हा बिल्कुलु, काल सां मूंखे घुरायो हुयो। आऊं ऐं साहब उतां मीटिंग में हलिया वियासीं। आऊं त ऑफिस आई कोन आहियां। चइबो त ईअं आहे, मां बि को सफ़ा चरियो आहियां। परवेज़ साहब, अव्हां खे वॾे साहब घुरायो आहे। तूं भुलियो हूंदे, साहब मूंखे न सॾायो हूंदो। साईं साहब अव्हां खे ई सॾायो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अचो वियो। नो सर, थैंक यू। तुंहिंजे कम में कोताही बि थियनि। सर, अव्हां बचा पिया फरमायो, कम में ज़रूरु ताख़ीर पियो थिए सर। ॾिसो परवेज़ साहब, मूं तव्हांखे अॻु में बि घणा दफ़ा सम्झायो आहे